अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठवर बाबाला बिन अखरनि ते बैतबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 21। छो काबू जहिड़ा आहियूं तुंहिंजे गुफ़्तार में, आज़ार आहिनि घणा सलियूं कीअं दिलि रोए पई छो ठो ख़्वाब बेजा जी मुंहिंजे अखियुनि में, अंदेशे दुनिया जी तमीर खणी आयो आहियां। इन महफ़िल सुखुन में आ कहिड़ो वेस जो शोर उथियो, चयईं अचे मिठू कहिड़ी ज़ख़्मी तहरीर खणी आयो आहियां। इन तुंहिंजे सिटम जा कंहिंखे किसा ॿुधायां, अख़बार आहियां आऊं सभु पुछनि छो बीमार ग़म जी हालत ॾिठी जो मिठू, चयाऊं सिटम पंहिंजे ते ॾाढो शर्मसार आहियां। छो कल्ह शमय महराब चवंदा हुआसीं जिन अखियुनि खे अॼु साम्हूं आणियूं था न ॾिसण में ओपरियूं अखियूं, छो शमा ख़ामोश राति बीठी वई ख़तम, हुनखे चयो त हाणे मूंखे जाॻाइण अचे। चयाईं सुहिणनि सलूकनि सां माज़ी पियो ॿोली, हालत हल अदब ख़िलास इख़लाक़ मुस्तक़बिल तूं ॾिस सलूक ॿोल मां फ़ाइदो हासिल करे रह, चङनि जे सोबत में चङाई तूं ॾिस बुरनि जी सोबत थी बुरो बनाए, बुरनि जी सोबत बुराईअ ॾेठी सॾे तूं ॾिस जेतिरो बुराईअ खां बचंदे ओतिरो फ़ाइदो पसंदे तूं ॾिस मिठू माज़ीअ मां कुझु पिराइजे, हालत हलिजे मुस्तक़बिल तूं ॾिस मूंखे ही जहान सुठो लॻो ऐं पिणु ही नीलो आसमान सुठो लॻो। ॾिस जवानीअ में केरु तरस करण वारो आहे, लाओ बाली उमिरि ते खिल ख़ुशीअ में घारण केरु रहम करण वारो आहे। ॾिस कशमकश जारी मगर अञा ताईं हक़ीक़त खां गुमान सुठो लॻो। ॾिस ख़्यालनि में चूर थियण खां बचाए ताज़ो तवानू हरदम, सोचनि में सूर खां बचाए केरु ईअं करण वारो आहे।